लकी गुलाम शाह वेझो ॻढ़ी तैबू कचे जे इलाइक़े में मदविन जी बाज़ियाबी ऐं तैगानी गैंग जे टिकरनि ते पुलिस ऐं रेंजर जो टारगेट ऑपरेशन। लकी गुलाम शाह वेझो ॻढ़ी तैबू कचे जे इलाइक़े में तैगानी गैंग जे बदनाम ज़माना 1 करोड़ इनाम याफ़्ता ॾोहारी बेलू तैगानी जे अहम ठिकाननि समेत ॿियनि ॾोहारियुनि जी हाकनि ते कार्रवाई कई वई। एसएसपी शिकारपुर शाज़िम चाचर मूजिबि मौज़म तैगानी गैंग माज़ीअ में पुलिस एहलकारनि जी शहादत समेत अगवा क़त्ल फुर पुलिस मुक़ाबलनि ऐं ॿियनि ॾोहनि में मलूस आहिनि। ऑपरेशन दौरान पुलिस ऐं रेंजर्स जी जवाननि जदीद हथियारनि जो इस्तेमाल कंदे ॾोहारियुनि खे मुंहुं तोड़ जवाब ॾिनो। सख़्त फायरिंग दौरान पुलिस ऐं रेंजर्स जी जवाननि ॾोहारियुनि लाइ मैदान तंग करे छॾियो। एसएसपी जो चवणु हो त ढालरनि जा ठिकाणा घेरो करे ड्राई पट करे साड़िया विया आहिनि। सर्च ऑपरेशन दौरान RR-75 हथु कयो वियो। यादि रहे त तैगानी गैंग जो बदनाम ॾोहारी बेलू तैगानी शहीद मुनव्वर जतोई ऐं ॿियनि पुलिस एहलकारनि जी शहादत में मलूस आहे ऐं कचे में वॾी गैंग जो सरबराह आहे।